जी बिल्कुलु, असां शाकरी में उन रोड ते मौजूदु आहियूं जिथे खूनी रोड जे नाले सां ही रोड मशहूरु आहे ऐं जिथे का बिरादरी ऐं को माण्हू रहियल कोन्हे जेको हिते एक्सीडेंट में फ़ौत ना थियो हुजे या का औरत फ़ौत ना थी हुजे, मासूम ॿारड़ो फ़ौत थियो हुजे। हिते हज़ारे जानियूं गिड़काईंदड़ ही रोड आहे जंहिंजी सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ते रनिंग करण खां पोइ हिते रोड जेको मंज़ूरु थियो आहे उहा कंडीशन तव्हांखे ॾेखारण आया आहियूं। त हिते डबल रोड जी जेकी मंज़ूरी हुई उनखे 3 फुट हिन पासा छॾियो अथनि ऐं 3 पासा हिन पासा छॾियो अथनि। जी साम्हूं ही लॻो पियो आहे आस्ते चले आगे तरक्याती काम नहीं होगा, ही जारी है नहीं होगा, माना कुझु बि कोन थींदो ऐं को बि रिलीफ हाणे कोन मिलंदो। हिते अरबे खरबे रुपया खाॼाया वेंदा, हिते ट्रकूं हलनि थियूं, हिते कराची जूं गाॾियूं वॾियूं वॾियूं जेके उहे हलनि थियूं ऐं सीज़न लॻी पई आहे हीअं सारियुनि जी। हिते ट्रैक्टर ताला वॾा मटिनि था ऐं उन खां अलावा जेके आहिनि हिते कमान जो सीज़न अचे थी, ताला वॾा वॾा ताला जेके मटिनि था, हिते कार मटण जो रस्तो कोन थो हुजे। 3 फुट हितां 3 फुट हुतां को बि रिलीफ माण्हुनि खे कोन मिलंदो। माण्हुनि लाइ उहो ई एज़ाब हूंदो, उहो ई खूनी रोड हूंदो जिते माण्हुनि जी अॻे जानियूं ज़ाया थियूं उहे ई जानियूं ज़ाया थींदियूं। हाणे हीउ कमु जेको हले पियो आहिस्ता चले, हिते पुल का ठहंदी अलाए छा जी शइ ख़बर कोन्हे, बसि सरियो तव्हां ॾिसो हीउ सरियो लॻंदो हिन में, हीउ कमु पियो हले साईं असांजे टंडे मोहन खान जो ऐं बुधवार जी बलोच ऐं जेको आहे माना सलाहकार आहे उन छिको गॾियल छिको आहे हीउ उन्हनि जो कमु पियो हले ऐं माण्हुनि खे रिलीफ में मिले ऐं हिते का बिरादरी रहियल कोन्हे जंहिंजो नुक़सानु न थियो हुजे ऐं उन घर जे मायूं बेवा थियूं आहिनि, ॿार यतीम थिया आहिनि, ॿार विया आहिनि, मासूम माउ जी झोली ख़ाली थी आहे ऐं भेण जो भाउ जेको आहे दुनिया मां रुख़सत थी चुको आहे, पर उन्हनि जी का अहमियत का इज़त कोन्हे ऐं माण्हुनि जी का वैल्यूशन ई असांजे टंडे मोहन खान जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं हुकुमरान खे नसण में नथी अचे। ऐं असां जेके आहिनि सिर्फ़ु 10,000 20,000 ते सिस्टम, अॼु असां वज़ीर आला जो जेको बयानु ॿुधोसीं पंजाब जो, त जेको नुक़सानु थियो असां उन्हनि खे भरे ॾींदासीं, घर किरिया आहिनि घर ठाराए ॾींदासीं, ज़मीन जो नुक़सानु थिया आहिनि भरे ॾींदासीं। असांखे जंहिं थियनि था हींअर ॿोड़ियूं पिए, पर सोशल मीडिया जेको हलियो उन खां पोइ इहो थियो आहे 10-20,000 खां माण्हू असांजा बची विया। बहरहाल हीउ रोड आहे असांजो, हाणे तव्हां पाण फ़ैसिलो करियो हीउ असांजे माण्हुनि खे कहिड़ो रिलीफ मिलंदो इन रोड ते। ज़ुल्म आहे, ज़ुल्म बरबरत आहे, इंता आहे ऐं माण्हुनि खे चवंदो ख़ुदारा तव्हां सुजाग ॾियो ऐं हीउ तव्हांजा बचा आहिनि, कहिड़ी बिरादरी हुजे, ठाकुर बिरादरी हुजे, कोली बिरादरी हुजे, सोलंकी हुजनि, सठा हुजनि ऐं रिंध हुजनि, का बि ज़ात रहियल कोन्हे। ॿिली जेका होशियारी वठो, पंहिंजे बचनि जूं ज़िंदगियूं बचायो, पंहिंजूं ज़िंदगियूं बचायो, इहे सभु ॾिठा आहिनि हिते। ऐं हिननि खां ई पुछां थो भला तव्हां मुतमिन आहियो जेको रोड ते असीं मुतमिल कोन आहियूं, उहा 3 फुट हिन पासे 3 फुट हुन पासे आहे। असांखे रोड कुझु वेकिरो खपे त असांजी गाॾियूं सही महसूसु थी वञनि, मैप सेफ रहनि ऐं नुक़सानु न थिए। जी बिल्कुलु, तव्हां रवासिन जी ॻाल्हि ॿुधी त उहे चवंदा असां हिन पासे में ई ॻोठ आहे ऐं बादशाह ॾेखारे साम्हूं ॻोठ आहे ऐं उहो क्लियर चवनि पिए थो माना असां हिन रोड मां मुतमिन कोन आहियूं। 3 फुट हिन पासा 3 फुट हिन पासा, पर आउं सम्झां थो त 3 फुट कोन हूंदो, हीउ फुट ॾेढ ॿ वधि में चिके चिके ते ऐं हीअ लेवल बि सही कोन ॿियारी अथनि, त वरी बि इहो रोड असांजे आवाम लाइ को रिलीफ कोन ॾींदो। त ख़ुदा खे मञो, इंसान जूं जानियुनि जो क़दुरु करियो ऐं हिन खे डबल रोड करे ठाराए न वञे, माण्हुनि जे एज़ाम छुटे। हिते सवे राइस मिलूं आहिनि, जिते अच वञ आहे, शुगर मिलूं आहिनि, कम जूं गाॾियूं वञनि थियूं, त इंसान जी ज़िंदगी बचाई वञे।